इतिहास में कथा ईंदी आहे साध संगत जी की गुरु नानक देव महाराज जन जे समय में जदी मर्दाने भाई मर्दाने पंहिंजो चोलो छॾियो उन्हनि जे हजूर में गुरु नानक देव महाराज जन उन्हनि जे हजूर में ही भाई मर्दाने इस संसार की यात्रा पूरी कई। तॾी चवनि था गुरु नानक देव महाराज जन भी भावुक थिया, छो जो पंहिंजे सेवक सां सतगुरु ॾाढो प्रेम कंदा आहिनि। संतन ये कथा ॿुधाई कि गुरु नानक देव महाराज जन ॾाढो भावुक थी विया कि मर्दानो हे संसार छॾे हली वियो। रबाब हलाईंदा हुया मर्दाना गुरु नानक देव महाराज जन सां, है न। अजकल तो रबाब हले नथो, ॾाढो घटि थो हले, पर तव्हां जरूर ॾिठो हूंदो रबाब। उहे उनजी सेवा कंदा हुया सतगुरनि सां गॾु हली करे। हिकिड़ो कपिड़ो लपेटे उन्हनि रबाब रखे छॾियो। मर्दाने जे घर में ख़बर न हुई कि भाई असांजे परिवार जो जेको वॾो सदस्य आहे उन चोलो छॾे छॾियो आहे, देह जो त्याग कयो अथई, संसार यात्रा पूरी करे हली वियो आहे। तो मर्दाने जा ॿ पुट हुया, भाई मर्दाने जा, वे ॿई गुरु दर ते आया पुछण जे लाइ कि असांजो पिता काथे आ, अब्बा काथे आ। तॾहिं उन्हनि सतगुरु नानक देव महाराज जन खे प्रणाम कयो ऐं पुछण लगा कि असांजो पिता काथे आ, असांजो पिता काथे आ। उन्हनि खे ख़बर मिली वई हुई, तॾहिं पुछण आया कि ॿुधायो असांजो पिता काथे आ। रोअण लगा असांजो पिता काथे आ, काथे आ। तॾहिं गुरु नानक देव महाराज जन उन्हनि खे मथे ते हथ रखियो ॿिन्हिनि ॿारनि ते ऐं चयो कि तव्हां रो था, तव्हां रो था। अरे जेके भगवान जो कीर्तन करे वेंदा आहिनि उहे त पंहिंजे असली घर वेंदा आहिनि, उन्हनि जे लाइ रोइबो थोड़ी आहे। और तव्हांजे पिता तो जीवन भर रही करे सेवा कमाई आ, भगवान जो नाम कमायो आ, कथा कीर्तन में गॾु हलियो आ, अनेक संतन जो उन संग कयो आ, दर्शन कयो आ, और तव्हां उन जे लाइ रो था। अरे उन तो सच्ची कमाई कई आ भगवान नाम जी। तॾहिं भी पुट हुया जार जार रोवन पिया, जार जार। मर्दाने जे रबाब में नजर वही पुटनि जी, त उहे भी रोअण लगा कि भाई तव्हां सां गॾु सेवा कंदा हुया। गुरु नानक देव महाराज जन चयो तव्हां चिंता न कयो, तव्हांजो पिता भगवान जी गोद में वेठो आहे। उन ॾाढी सेवा कई आहे, ॾाढी सेवा कई आहे। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हांजे घर में ॾाढी ग़रीबी आहे। कथा जो सार हाणे ध्यानु ॾिजो भाई। मूंखे ख़बर आहे तव्हांजे घर में ॾाढी ग़रीबी आहे। पुटो तव्हां घुरो, बेटा तव्हांखे अगरि कुझु खपे त, छो जो तव्हांजे पिता असांजी ॾाढी सेवा कई आहे। तव्हांखे अगरि कुझु खपे त तव्हां घुरो। हाणे ॾिसो ॿारनि छा घुरियो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे अगरि न बि सेखारींदव न पंहिंजो कमकार धंधो पाणी कि पुट हीअं हीअं करणो अथई, धीरे धीरे वॾा थींदा तव्हां सां गॾु वेही उहो सभु सिखी वेंदा। ऐं थी बि थो सघे कि अॼु जी जनरेशन वारा त तव्हां खां सुठो कमाए बि ॾेखारनि। चओ हरे राम। उन्हनि खे तव्हां पंहिंजो धंधो पाणी ॿुधायो न ॿुधायो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर उन्हनि खे इहो ज़रूर ॿुधायो कि पुट मां हीअ भक्ति कंदो आहियां, मां हिन दर ते हीअ सेवा कंदो आहियां, मुंहिंजो हे नियम अथई, मां हे दान कंदो आहियां, हे पुण्य कंदो आहियां, इहो तोखे बि करणो आहे। मर्दाने जा जेके ॿई पुट हुया उन्हनि गुरु नानक देव महाराज जन जे साम्हूं हथ जोड़िया ऐं चयो कि सतगुरु कुझु ॾियणो ई अथव न, त उहो नाम उहो रंग असांखे बि चाढ़े छॾियो जेको असांजे पिता ते तव्हां चाढ़ियो हुयो। उहो भक्ति असांखे बि ॾियो, उहो नाम उहो कीर्तन उहो खुमारी असां ते बि चाढ़ियो। कि मुंहिंजो पिता असां ॾिसंदा हुयासीं उनखे केॾी महिल त तेज बुख बि लॻंदी हुई, पर कोई चवंदो न गुरु नानक तोखे यादि कयो आहे, सभु छॾे करे तव्हां वटि पहुची वेंदो। उहो प्रेम असांखे बि ॾियो। चओ जय श्री कृष्ण। वो श्रद्धा असांखे बि ॾियो, वो भक्ति वो नाम असांखे ॾियो। गुरु नानक देव महाराज जन प्रसन्न थिया कि वाह भाई तव्हां छा त शइ घुरी आहे, कढो इहो रबाब वापसि।
जेको कपड़े में लपेटे रखियो ऐं मर्दाने जे हिकिड़े पुट खे गुरु नानक देव महाराजन रबाब हलराई, रबाब भी सेखारियो कि कीर्तन में तू ही रबाब हलाएगा। चौ हरे राम। तो प्रभु जेते कृपा कन भाई, प्रथम भक्ति संतन कर संगा, कि पहिरीं भक्ति संतन जो संग छो चयो वियो आहे। अगर असां संतन जो संग कंदा आहियूं त काथे न काथे असां सिक्योर थी वेंदा आहियूं, सेफ। चओ जय श्री कृष्ण। ये सची ॻाल्हि आहे, उते असां सेफ थी वेंदा आहियूं। प्रथम भक्ति संतन कर संगा, बाक़ी जेकी प्रकार जी भक्ति थींदी आहे उहो संत पाण ई कराईंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद।